दादू शहर जे नजम कॉलोनी जी रहवासी भाइरनि रफ़ीक मीराणी ऐं तौक़ीर मीराणी दादू प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असांजा मुखालिफ़ आतिफ़ मस्तोई, ख़ादिम मस्तोई, रज़ा मस्तोई, वक़ार मस्तोई वारनि जिन मथां असांजो केस दाख़िल हो, जंहिंमें असांजो नंढो भाउ ज़ख़्मी थियो हो ऐं उन्हनि केस दादू जी अदालत में हलंदड़ आहे। उन केस तां हथ खणण लाइ असांखे धमकियूं ॾेई गार गंद करण बाद झेड़ो कयो वियो आहे। इन दौरान मुखालिफ़नि असां मथां फायरिंग करे तशद्दुद करे गाॾी में पियल 11.5 लख रुपया, कार जी चाबी ऐं ॿियो सामान खणी विया आहिनि। मुखालिफ़ कुझु महीना अॻु असांजे नंढे भाउ अमीर मीराणी खे तशद्दुद करे हुन जा डंडा भॻा हुआ, जंहिंजो केस दादू जे सेक्शन थाणे ते 3 जवाबदारनि मथां दाख़िल थियल आहे। इन केस तां हथ खणण लाइ हर रोज़ मुखालिफ़ असांखे धमकाइनि था ऐं गार गंद कनि था। अॼु उन्हनि असांजे मथां सिधी फायरिंग करे मारण जी कोशिश कई आहे। प्रेस कॉन्फ्रेंस कंदड़ भाइरनि IG सिंध, DIG हैदराबाद, SSP दादू खां मुतालबो कयो त असां ते हमलो कंदड़नि ख़िलाफ़ केस दाख़िल करे फुर थियल रक़म ऐं ॿियो सामान वापसि कराए तहफ़ुज़ फराहम कयो वञे। असां प्लाटनि ऐं पोल्ट्री जो कारोबार कंदा आहियूं।